नाज़रीन ठटो मां ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ा करम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध फूड कंट्रोल खाते जा राशि कामोरा हर एक रिजिबल लाल मोहम्मद बगो पंहिंजी टीम समेत ईद कमाईंदे रिश्वत जा रेट मुक़ररु कंदे ग़रीब ऐं नंढनि दुकानदारनि पारां रिश्वत न मिलण ते आपे खां ॿाहिरि निकिरी ग़रीब दुकानदारनि जा दुकान सील करण लॻा आहिनि। ताज़ो ई अॼु सिंध फूड अथॉरिटी जे कामोरनि लाल बख्श गगो ऐं रिजब अली हैदराबाद मां अधु राति जो अमले समेत धाबे जी गरीबाबाद मार्केट में जनरल स्टोर हलाईंदड़ गरीब नौजवान बाबर राजपूत पारां खेनि 3 लख रुपया रिश्वत न ॾियण ते संदसि दुकान खे ताला हणी सील कंदे कैफ़े इमरान तां मुफ़्त में मानी खाई पूरे ज़िले ठटे जी बेकरियुनि होटलनि खीर जे दुकाननि वग़ैरह तां माहवार लखें रुपया भत्तो वसूल कंदे वापसि हैदराबाद रवाना थी विया। उतां जे रहवासियुनि जो चवणु आहे त ज़िले ठटे जे ग़रीब होटल बेकरी ऐं दुकान मालिकनि पारां सिंध जे वॾे वज़ीर गवर्नर सिंध DG नेब ऐं अवाम दोस्त डिप्टी कमिश्नर खां इंसाफ़ जो पिणु मुतालबो कयो आहे।